मुखे पूरी पक्का तो छोरी जा पहिरीं कन भरिया हा तनी त छोरी इनकार कयो अचण खां। जेकॾहिं तोखे ईअं लॻे थो न त पोइ ईअं ई आहे। मां पंहिंजी छोकिरीअ खे माराइण नथी चाहियां। अञा पहिरियां छोरी जा चन सुवाब अचण जा, पर हाणे तूं छा थी सम्झी त रेस नवाब खान छोरी खे विसारे छॾींदो ऐं इहा जेका कहाणी इहा हिते ख़तमु कंदो। जेसि ताईं रेस छोरी खे माराईंदो न तेसि ताईं सुकून सां कोन वेहंदुई। रुगो नवाब खान इहो नथो चाहे मुआ ॾेडर, तूं बि इहो ई थो चाहीं। मां चवां थो मूंसां वात न हण, नालो फज़ीलत सां वटि फज़ीलत सां, छो जो लीमो मिठण सां मिठो आहे, खटण सां खटो आहे। ॿियो तूं करे बि छा थो सघे? हा, खण बंदूक, कर मूंखे पूरो, पोइ तुंहिंजो अंदर ठरंदो। न्याणीअ खे त तो घर छॾायो, बाक़ी रहियल आहियां मां। कर मूंखे बि हाणे पूरो। पूरो कंदो साईं, गणती न कर, पर पहिरियां तुंहिंजी छोरी जो लाश खणी तुंहिंजे पेरनि में फिटी कयां, पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदुसि। छोरी जे मथां तुंहिंजा वार खुलियल ॾिसण चाहियां थो। कूकू ऐं दाहूं कंदी न, किदड़ वांगुरु उनायूं कंदी, पोइ मुंहिंजो हा ठरंदो आ। तूं ॿुधजांइ मुंहिंजूं दाहूं कूकू ऐं ॾिसजांइ मुंहिंजे बेवसीअ जो तमाशो। ऐं यादि रखजांइ मुआ, तूं किनो थी मरंदे, मौत खां पहिरियों खट ते लोड़ींदे वेठो। केर बि तुंहिंजे भर में अचण लाइ तयार न हूंदो। उन बुख ते तड़पंदो रहंदे, कोई बि सहारो ॾेई वेहण वारो कोन हूंदी। पिट पिट रन, भली पिट, तुंहिंजियूं पिटूं मूंखे कोन लॻंदियूं। भली रड़ियूं कर अञा। ख़बर आ, मूंखे ख़बर आ, तो जहिड़े बुछड़े माण्हूअ खे इहे पिटूं ऐं पारादा छा कंदा। तूं मुड़ुस खे पिटींदी हा, जॾहिं मां मरंदुसि त तूं हिते बुसरियूं खाईंदी हा। हाँ, मां बुछड़ो आहियां मां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।